अल्लज़ी खलक़ल इंसान वअल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला रसूलिही सय्यिदिल इंसि वल जान आलिही व अस्हाबिही ज़विल खैरि वल इहसान। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगनाल करीमुल अमीन। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। माणिक मित्र संदो में माणिक मित्र संदो में जिया ऊंदा ही में सोजरो वे हिसाब जे मुझो सुनो छड़े न दीदो सारे सदीदो अदा मुझो को यार लके चधणी छोते ही अदा तबानी पहुँचे पुनल जी हुज्जत हो त सोहण लसी मोकमीनी के ही पाइन पैर में पाइन पैर में छुटल तह जुती ना जही
असली आरी या मजे पली अदा बुधायो विसारे वेही तनिके चिनखे आओ की अवेहा सुभान अल्लाह हो तक जान हिसाब मुझा साईं आओ जिया सबई पाड़ो दोहन जो हिक लहज़े मजनते मुझा साईं तो मोहन मटे जग मटियो त घोरी भलई कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मदीने मीर जा लख लख मुबारक जो हिन फितने वारे दौर जे अंदर अल्लाह जी ज़ात तवां साखे उहा दिल अता फरमाई आ जेका सभिनी मसरूफियतुन खे पोइते करे यार जूं बंगालियूं ॿुधण जे लाइ कही थी अचे। कुरान करीम में जेकी भी फरमायो आ चो सच फरमायो ओ परे खां कही अचण वारो मुझे करीम रब पांजे सोने कुरान करीम में फरमायो आ यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व ऐदीहिम व अर्जुलुहुम। रब चवे थो जन पेरन सां न तूं पंधड़ो करे निकरंदो हई क़यामत जे ॾींहुं इहे पेर मां रब तुंहिंजे लाइ तुंहिंजा गवाह बनाईंदुसि जेके चवंदा त मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जो शान ॿुधण जे लाइ हेतिरी मंज़िल करे सवारी हुयसि त सवारीअ ते न हुयसि त प्यादो थी करे ॿियनि मूंखे पहुचायई इहे तुंहिंजा पेर गवाही ॾींदा मलाइकनि जो लिखण अलॻि आहे तुंहिंजे पेरनि जी गवाही अलॻि। ही सब कुछ छो थो थिए अल्लाह जी ज़ात सोहणे खलीलुल्लाह खे पंहिंजो काबतुल्लाह शरीफ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। मुझे सोने करीम रब सोने इब्राहिम अलैहिस्सलाम के हुक्म कयो त पंहिंजे लाडले बचड़े सां गॾिजी मुझे घर जी तमीर मुकम्मिल कर। बुनियाद अगे पियल होया कदे खां पियल होया कहे बे दफ़ खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो चवण वठी काबो मुकम्मिल कयो। काबो मुकम्मिल कयो मजदूरी जो टाइम आयो अल्लाह जे ज़ात बाबरकात बिना पुछण जे मजदूरी ॾिनी। क़ाल इन्नी जाइलुका लिन्नास इमामा। ओ मुझा इब्राहिम जी मुझा करीम रबिया मां रब तोखे अजर थो दिया तोखे इमामत तुझे हवाले करे थो छॾियां। जाइलुक कुरान चयो त जाइलुक तोखे इमामत ॾेई थो छॾियां इंसान ज़ात जी। अर्ज़ तो करे ओ मुझा करीम रब इमामत पंहिंजे मर्ज़ीअ सां मां खलील खे ॾिनई ज़ुर्रियती। ओ मुझा मौला इन मुझे इमामत के मूं ताईं न मुझे बचड़न खे भी अता कजां। अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बानड़ो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बचड़न जे ला दुआ घुरी
हुजूर जे ॾाॾे इब्राहिम जे दुआ तवज्जो इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी और रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम ओ मुझा करीम रब याना थो तुझो खलील हां तुझो खलील केतरो प्यार करण वारो आ अल्लाह हुक्म अल्लाह जे ज़बाने सुने इब्राहिम खलील जेला नमरूद हुक्म कयो त सुने खलील के बाह में विझो 40 ॾींहं बाह बरंदी रहे खलील के खबर पवे त असांजे दुश्मन असांजे पुतन सां दुश्मनी जो नतीजो छा है एॾा सुने खलील के बाह काईल चे इसराफील ओ सुना खलील बस रुगी लबड़ा चोर हिकु दफो त चो इन बाह के विसाए मां मीकाईल हां मुझे हवाले तूफान मीह पानी मिंटन में थो विसाया जिब्राइल चवे मीकाईल चवे पर सोनो इब्राहिम निहारे चवे थो ॾियो खबर यारी मल्हाइण आया हो यारी मल्हाइण आया हो या मुझे करीम रब जो हुक्म खणण आया हो जवाब था जन सुना यार जो हुक्म नागे यारी मल्हाइण आया हो सुनो इब्राहिम जवाब थो दे निकरी वञो विच मां जे मुझो यार मुझे विसरण में काई तकलीफ नाहे जी मुझा सोना खलील है ये न थियो हो मुझा अदा इश्क कुर्बानी रात में बुधायो में पे मुगेरी गोठ में दोस्तर में अदा हलवो खाइण सवलो आ आशिक सदाइण सवलो आ आशिक थी देखारण ॾाढो ॾुखियो हज़रत ख्वाजा निजामुद्दीन और के जमदे जाम जवान होया नंढड़ी उम्र जो बाहर निकतो मजजूब कैसा कोन गालाइंदो सोने निजामुद्दीन महबूबे इलाही के वेंदो ॾिसी आवाज तो करे ओ निजामुद्दीन हिकड़ो मिनट मुजी गाल ॿुधी वन सुने निजामुद्दीन निहारियो हे त कैसा बि कोन गालाइंदा जी मजजूब चवे थो निजामुद्दीन जो मुखे ॿुधा आशिक एक मजजूब ख्वाजा निजामुद्दीन औलिया के तो चवे आशिक थींदे अहमद महबूब थींदे निजामुद्दीन चवे थो मजजूब सब्र कर मां पंजे जी जल अमड़ खां पुछी अचा पांजे अमड़ खां सलाह न वठण वारा नौजवान धोकण वारा नौजवान याद रखी छॾजा मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंजन बदबख्तन जो जिक्र कयो त इहे उहे पंज बदबख्त जेके महशर में भी मां मुस्तफा जे रहमत जो दीदार करे कोन सघंदा उन्हनि मां हिकिड़ो हुजूर ॿुधायो जेको मां पी जो बेफरम जो दीदार करे को न सघंदो जन्नत तई घर में मुर्शिद वडो थई तुझो घर में याद रख मुर्शिद जे अंगण ते वींदे रोई चंदे मुझा साईं दुआ घुरो मुर्शिद मेहरबान हन हथड़ा खणदा कबूल करे न करे गारंटी कोने कबूल करे न करे गारंटी कोने हथड़ा खण अमड़ हथड़ा पोखण दी गारंटी पहिरी दिल बर पीर अली नवाज कदमन के चुमी दई करे ऐं चो मुझा जानी बाबा अज मुर्गी के मुझे ला हथड़ा खण अबो न मुर्गी हथड़ा खणे बेफिक्र थी हलियो वने यकीन सा हलियो वने तो अल्लाह तुझो बेड़ो पार करे छड़े बहरहाल मुरीन जवाब दिनो ऐ मजजूब मां जी जल अमड़ खां पुछी अचा ओ मुजी सुणी अम्मा जी मुझा बचड़ा निजाम अम्मा हिकु दीवानो मजजूब वेठो आ चवे तो त ऐ निजाम दे खबर आशिक थींदे या महबूब थींदे बच्चा जल्दी बुधाए जवाब कहिड़ो ॾिनी जल अमड़ जो दीवानो हा
जिया मुझी जी जल अम्मा चवंदी ख्वाजा निजाम इए गाल्हाई दो ओ मुझी मिठड़ी प्यारी सुनी अम्मा जेको हुक्म कंदी अम्मा ओहो जवाब वनी दिया अमड़ चवे थी बचड़ा वनी निजामुद्दीन उन मजजूब के चो ता मुझे ला दुआ कर त रब मुखे पंजो महबूब बनाए ख्वाजा निजामुद्दीन वियो ख्वाजा निजामुद्दीन वियो ऐ मजजूब मुझे ला दुआ कर रब पंहिंजो महबूब बनाए मजजूब चयो तू अल्लाह जो महबूब हई क़यामत ताईं महबूब हई अज ॾींहं ताईं समय साल गुज़री विया जवाब ॾियो महबूबे जी जेके न यार जा यार हन वो न जॾहिं लबड़ा चोरींदा हन मुझो रब जुल जलाल मुझा दोस्त अजीज याद कर बुधो थई न त रब जी हई फकीर मोटाईंदो आ फकीर जी हई रब को न मोटाईंदो बहरहाल जिंदगी रही कह बे दफे बस मां मोटा पांजे मकसद जे पुठिया मोटा त मुझा दोस्त जो इश्क मलाए देखारियो ऐ मिकाईल ऐ जिब्रील तव्हां जी मेहरबानी यारी मल्हाइण जे लाइ शुक्रियो मगर मुझे रस्ते मां निकिरी वञो काॾे वञी रहियो आ बाहि जे आड़ाह में मुझो यार साड़ण में राज़िया त इब्राहिम खे ॿियो छा खपे जो त महबूब ओहो हूंदो आशिक हूंदो आ जेको महबूब जी रज़ा करे ॾेखारींदो आ यार भी करे ॾेखारींदो आ हो न जीअं बाग़ जे करीब अल्लाह जो खलील थींदो आ अल्लाह जो क़ुरान गवाही थो ॾे क़ुलना या नार कूनी परदऊ वसलाम अलाम आए बाह मुझे इब्राहिम ते सलामती वारी बनजी वञ जा 40 ॾींहं बाग बरंदी रही 40 ॾींहं काठियूं गॾु कंदा रहिया त 40 ॾींहं बाग बरंदी रहे कुर्सियूं विझो वेठा होया त खाक खणो खलील जी जॾहिं काठियूं परी ख़त्म थी पियो अचे ॼण गुलन जे बाग मां खुशबू सिंगी अची रहियो फर्क इहो आ लतीफ जे संग पसी सर हो नथी संग पसी सर हो नथी मता हो त न पंहिंजो करो दादुलियूं रोदियूं रत वत लखे लोधे छॾियूं अदा बानियूं बारो चल उहे पिरी कीअं पसल यार जन के ज़ोर ज़ात ते गुम कर इन मां के गुम कर पंहिंजे पाण के गुम कर मूतू क़बिल अंत मूतू मरण खां पहिरीं मरण सिक त ख़बर पवई त जीअरे मरण जो मज़ो कहिड़ो हूंदो आहे बहरहाल मुझा दोस्त मां मोटी अचा हज़रत इब्राहिम अल्लाह जो खलील अल्लाह पांजो घर तैयार कर बैक अल्लाहुम्मा लबैक उन आवाज जे पुजाइण जो ज़िम्मो कह खयो चो अल्लाह जवाब दियो कह खयो अल्लाह अल्लाह जे ज़ात ज़िम्मो खयो ऐलान पांजे इब्राहिम खां कयो ऐलान करो अज़िन फिन्नास बिल हज अचो जल्दी अचो अल्लाह जे घर जे ज़ियारत जे ला क़यामत जे अचण ताईं दुनिया ईंदी पर लबैक अलबे जो दीदार थींदो तवज्जो ॾाढो प्यारो जुमलो ॾियण पियो चाहे लबैक अल्लाहुम्मा लबैक क़यामत ताईं थींदी
लेकिन उते थींदी जिते काबे जो दीदार थींदो, दीदार ला जेको दीवानो वींदो। इब्राहीम अलैहिस्सलाम जो ऐलान, काबे जो ऐलान, हज जो ऐलान, काबो अल्लाह तैयार करायो। इब्राहीम इस्माइल सुने खां ऐलान उन्हनि खां करियो, लेकिन सुने इब्राहीम जो इमाम अम्मा आमिना जो लाल मुझे रब पंहिंजे नूर मां पाण बनायो। बेनियाज़ रब जी ज़ात पंहिंजे महबूब खे पाण कीअं बनायो। रब जो क़ुरान भी गवाही दे, मुझे मुस्तफ़ा जो सहाबी गवाही दे त जीअं मुझे मुस्तफ़ा चाहियो मुझे रब ईअं बनायो। हालांकि कुरान करीम में निहार पूरी कायनात ला अल्लाह जो कानून ॿियो वा यार ला ॿियो। सभिनी सां हिसाबी हिसाब, मगर को अहिड़ो हूंदो आहे जंहिंसां कोई नाहे हिसाब। हो केरा जवाब दे, जवाब दे हो केरा। सभिनी सां हिसाब कंदो हई, पर को न को अहिड़ो हूंदो आहे तुंहिंजी ज़िंदगीअ में जंहिंसां तूं हिसाब न कंदो हई। मां सवाल कयां उहो केरा? कुछ ही न कुछ